पाकिस्तान लबनान विच में फौजी सहकार मजबूत करण ते इतफाक। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां लबनानी आर्मी चीफ की मुलाकात। GHQ आमद ते जनरल रुडलिफ हेकल के गार्ड ऑफ ऑनर पेश। हथियारबंद फौज के जथे की सलामी। गडियल दिलचस्पी के मामलन खिते में सलामती के हथी ॾियण, दिफाई सहकार बितरफ़ो फौजी सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। पाकिस्तान लबनान सां पंहिंजे पुराणे खुशगवार लाॻापन के इंतहाई अहमियत ॾींदो आहे। लबनानी हथियारबंद फौजन सां दिफाई सहकार के वसी कयो वेंदो। हुकूमत तरफ़ां क़ौमी असेंबली सेनेट जा बजट इजलास सुभाणे तलब। नए माली साल की बजट 12 जून ते पेश थियण जो इम्कान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ारत अॼु वफ़ाक़ी बजट पेश करण जी नई तारीख़ जो ऐलान कंदे। पार्लियामानी मामलन वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी जो चवणु आहे त नए माली साल की बजट 12 जून ते पेश थियण जो इम्कान आहे। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास सुभाणे घुराइण जी समरी मोकिली वई आहे। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली ₹1.98 फ़ी यूनिट सस्ती। नेपरा सॼे मुल्क में बिजली 3 महीननि लाइ सस्ती करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन गिलगित बल्तिस्तान जे 5 तकनि ते चूंडनि जो नतीजो रोके छॾियो। ॿीहर पोलिंग कराइण जो हुकुम। GBA 8 स्कर्दू जे 10 पोलिंग स्टेशन्स जा नतीजा कालदम करार। 15 जून ते ॿीहर पोलिंग करण की हिदायत। इलेक्शन कमीशन के B15 दियामर 1 GB 16 दियामर 2 और GB 17 दियामर 3 दारिल जो नतीजो भी रोके छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त 5 तकनि जे कुछ पोलिंग स्टेशन्स ते 24 जून ते ॿीहर पोलिंग कराई वेंदी। गिलगित बल्तिस्तान में पुरअमन नमूने चूंडूं थियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट हैदराबाद पुलिस के जूनियर क्लार्क मारिया सारियो का घर खाली कराइण खिलाफ दरखास्त ते मनानामो जारी करे छॾियो। घरू खाते के सेक्रेटरी IG DIG हैदराबाद SSP बेन का जवाब तलब। दरखास्त में मौक़िफ़ अख्तियार कियो वियो आहे त मारिया सारियो के बिना कंहिं जांच ऐं शोकास नोटिस जे मुअत्तल करे गिरफ़्तार कियो वियो आहे। मारिया सारियो के 2 ॾींहनि अंदर खानदान समेत सरकारी घर खाली करण लाइ नोटिस जारी किया विया आहिनि। जूनियर क्लार्क के मुसलसल टारगेट करे हिसाब पियो वञे, जेका कानून ऐं इंसाफ़ जी बुनियादी उसूलन जी भञकड़ी आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के इम्तिहानी नतीजन खिलाफ स्टे ऑर्डर में 2 हफ़्तनि की बाद लिखत ऐं ज़बानी इम्तिहान जो तरीक़ेकार तलब। सिंध हाई कोर्ट तरफा इम्तिहान में कामयाब उम्मीदवारन के धुर बनाने की हिदायत। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नौकरियुनि में मेरिट जी लताड़ थी रही आहे। छो न कंहिं ॿी एजेंसी खां जांच कराई वञे। मेरिट ते नौकरियूं हासिल करण ग़रीब ॿारनि जो हक़ आहे। हिकु उम्मीदवार फेल थियण जो मतिलबु समूरा उम्मीदवार फेल आहिनि। घोटकी में मुबैना तौर डॉक्टराणीअ जी गफ़लत सबबि वहम दौरान औरत ॿार समेत फौत। ख़ानगी अस्पताल में वहम दौरान रोड यूनिवर्सिटी के असिस्टेंट प्रोफेसर मुनीर पहोर की घरवारी ऐं ॿार हयाती विञाए वेठा। वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। प्रोफेसर मुनीर पहोर जो चवणु आहे त डॉक्टराणी की गफ़लत सबबि संदसि घरवारी ऐं ॿार फौत थी विया आहिनि। डॉक्टराणी के ख़िलाफ़ केस दाख़िल करे अस्पताल सील कई वञे। ऐं शान मसूद